पखिन जूं दाहूं ॿुधण वारो केर चो मुझो मदीने जो शहनशाह जेको पखिन जूं दाहूं ॿुधे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको जानवरन जूं दाहूं ॿुधे जिंदगी ॿुधंदा आया हो उन हरणीअ जो किस्सो जंहिं मुंहिंजे महबूब जे दरबार में अर्ज़ड़ो कयो हो लेकिन याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे हर मामले में अल्लाह जे हिकमतुनि खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पोशीदह रखंदो आहे जीअं मुंहिंजो मदीने जो मीर उन हिकमतुनि तां पर्दो खणंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात उन हिकमतुनि खे ज़ाहिर कंदो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबी सगोरे पखीअ जा बचड़ा त रखी छॾिया राज़ कहिड़ो हुयो दूर दूर हिकिड़ो शख्स अची वेठो हुयो इन नियत सां त ॾिसां त जेको मुस्लमाननि जो अमीर आहे जेको मुस्लमाननि जो नबी आहे पंहिंजनि सां केतिरो प्यार थो करे मां वञी दाह ॾींदुसि ॾिसां त मुंहिंजो दाद करे थो या नथो करे जेॾी महिल उन शख्स मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो पाक ज़ुबान मां हिकु पखीअ जो अदल थींदो ॾिठो दाह करे चई सोना महबूब आयो त आज़माइण हुयुसि पर जेको पखियुनि जा फरियाद ॿुधी इंसाफ़ कंदो आहे उहो ई यकीनन सचो अल्लाह जो नबी हूंदो आहे मुंहिंजे